सोट चाकर खान खे खपे पक्को शाहिद ऐं तव्हांजे मथां इहा पक्की शाहिद आहे माइक गुलनार ऐं सोट तूं इहा ॻाल्हि यादि रखी छॾे जेसीं ताईं इहा ॾाइण ज़िंदा थी न तेसीं ताईं तव्हांजे मथां मौत जो ख़तरो कॾहिं बि कोन हटंदी। माई खे सोट अहिड़े तरीक़े सां माराईंदासीं जो चाकर खान सम्झे त माई बीमारी जे सबबु मरी वई आहे, नांग बि मरे लठ बि बचे। रूंडा मां सम्झी वियुसि त सावल हिकु ज़ालिम क़िस्म जो माण्हू आहे, पर रूंडा उन ज़ुल्म जो सबबु कहिड़ो हुयो अञा ताईं ज़ाहिर नाहे थी सघियो त हुन तुंहिंजे मथां ज़ुल्म छो कयो ऐं तो हुनखे रिश्तो ॾियण खां इनकार छो कयो। छा तूं हिते अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु फेस टू फेस तव्हां सां हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। ऐं तव्हां सोचींदा हूंदो त फेस टू फेस हाज़िर थी चुको आहे पंहिंजा वेरी जी अपडेट सां गॾु, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन जे करे दोस्तों त अॼु न्यू साल आहे ऐं पहिरियों ॾींहुं आहे न्यू साल जो दोस्तों। त तव्हां पिणी प्यारनि खे न्यू साल मुबारक हुजे ऐं उमेदु आहे त हीउ सॼो साल जेको आहे त ख़ुशहाली सां गुज़रंदो ऐं असांजा पिणी प्यारा हिन साल में ख़ुशियूं मञींदा दोस्तों। त हलूं था हाणे पंहिंजी अपडेट जे तरफ़ दोस्तों। त पंहिंजा वेरी ज़बरदस्त अपडेट खणी हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब कयल हाल ते क्लिक कयो जीअं साथ हलंदो रहे लाट बढ़ंदी रहे दोस्तों। त हलूं था अपडेट जे तरफ़, तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं दोस्तों। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिकू जेको आहे त नेक्स्ट एपिसोड में जेको आहे त जाबिर खे चवंदो त तोखे माना हिकिड़ो ई शायदि ख़तमु करिणो आहे, जेको पको शायदि जेकर तुंहिंजे मथां बीह वियो त तव्हां जेको आहे त सभु फासी पवंदा। उहा आहे माई गुलनार जेका ख़तमु थी वई त तुंहिंजो केस ई ख़तमु थी वेंदो। ऐं जाबिर हुनखे चवंदो दोस्तों त जेकॾहिं इन औरत खे मारणो आहे त अहिड़े तरीक़े सां मारणो आहे जीअं कंहिंखे शक न पए ऐं हिनखे चौड़ाए मारणो आहे। जीअं बीमारीअ जी हुननि ख़बर हुलाए छॾी आहे दोस्तों ऐं ख़बर आहे सभिनी खे त गुलनार बीमार आहे। उन खां बाद में हुनखे मारींदा त सभु कोई ईअं सम्झंदो त उहा बीमारी जी वजह सां ख़तमु थी वई आहे। ऐं ॿिए पासे दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रूंडे खे जेको आहे त चाकर खान चवंदो त तूं त सभु ॻाल्हियूं असांखे ॿुधाए छॾियूं त हीउ सांवल ज़ालिम आहे, हीअं आहे, पर इहो सबबु न ॿुधायो त तोसां हुनजो जेको रवैयो कीअं रहियो ऐं तूं हुन सां संग छो टोड़ियो ऐं कहिड़ो तोसां हुनजो ज़ुल्म कयो त इहो तूं वाज़ह करे असांखे ॿुधाए त पोइ असांखे इतबार अचे त सांवल वाक़ई ज़ालिम हुयो। ऐं रूंडे खे जेको आहे त फासाइण लाइ चाकर खान हर ॼार विछाईंदो जीअं त ॻाल्हियूं खुलनि। नेक्स्ट एपिसोड ज़बरदस्त थियण वारो आहे दोस्तों। ऐं सिकू जेको आहे त नेक्स्ट एपिसोड में जेका नौकिरानी जो गुलनार आहे दोस्तों त हुनजे दर ते ईंदो त हुनखां अॻु में ई जेको चाकर खान पंहिंजे माण्हुनि सां गॾु हुते पहुतल हूंदो दोस्तों। ऐं सिकूअ खे चवंदो तूं हिते शादी कयो ऐं सिकू जेको आहे त वठिजी वेंदो ऐं हॿकाईंदो दोस्तों। ऐं जेको आहे त उन केस में जेको आहे त चाकर खान पंहिंजे माण्हुनि खे चवंदो त हिनखे खणी हलो खंबे ओताक ते ऐं जेको आहे त सिकूअ खे गुलनार जे दर तां वठी जेको आहे त पंहिंजी ओताक ते चाकर खान खणाए वेंदो दोस्तों। हाणे जेको दोस्तों नेक्स्ट एपिसोड अचण वारो आहे त सिकू जेको आहे त फासंदो ऐं सिकूअ जे थ्रू जेको आहे त पुछागाछा कई वेंदी जेको आहे त चाकर खान जेको पुछागाछा कयो वेंदो त गुलनार बीमार आहे त उन जा तव्हां जेको मक़सदु आहे तूं उनजे घर जा चकर छो पियो लॻाई। त नेक्स्ट एपिसोड अचण वारो हिकु ज़बरदस्त एपिसोड थियण वारो आहे दोस्तों। त इहो मिस न कजो, तमामु बहितरीनु एपिसोड थियण वारो आहे। रूंडो जाबिर ऐं जेका त सिकू हिकु वॾी मुसीबत में पवण वारा आहिनि दोस्तों। उमेदु आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वधीक वीडियो ॾिसण ऐं ॿुधण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे दोस्तों। असां तव्हांखां वठंदासीं इजाज़त ऐं वरी बि तव्हांखे नए साल जी मुबारकूं दोस्तों। अल्लाह करे त हीउ नओं साल जेको आहे त तव्हांजे लाइ ख़ुशहाली खणी अचे। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।